मोहम्मद नबीयते ख़त्म थी नुबूवत न ईंदो नबी ॿियो न आहे ज़रूरत। फरमाए अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। महबूब तो ते दीन इस्लाम पूरो थियो, नेमतूं खुदा जूं पूरियूं थियूं। जॾहिं खुदा जूं नेमतूं पूरियूं थियूं त क़यामत ताईं वरी ॿिए कंहिं नबी रसूल जी ज़रूरत ई न। ते मोहम्मद नबीय ते ख़त्म थी नुबूवत न ईंदो नबी ॿियो न आहे ज़रूरत। न ईंदो नबी ॿियो न आहे ज़रूरत। मोहम्मद नबीय ते ख़त्म थी नुबूवत न ईंदो नबी ॿियो न आहे ज़रूरत। खुदा ॻाल्हि क़ुर्आन में ॾसिया मोहम्मद नबीयन में ख़ातम नबिया। नुबूवत रिसालत जी थिया पुजाणी मोहम्मद नबी जी हलंदी शरीयत। मोहम्मद नबी जी हलंदी शरीयत। मोहम्मद नबी ते ख़त्म थी नुबूवत न ईंदो नबी ॿियो न आहे ज़रूरत। मिठे मुस्तफ़ा भी कई वज़ाहत न आबाद मुझे नुबूवत रिसालत। मोहम्मद मिठे भी कई वज़ाहत न आबाद मुझे नुबूवत रिसालत। कंदा 30 उम्मत में कज़्ज़ाब दावा नबी हाशिमी कई असांखे नसीहत। नबी हाशिमी कई असांखे नसीहत। मोहम्मद नबी ते ख़त्म थी नुबूवत न ईंदो नबी ॿियो न आहे ज़रूरत। नारा शान मुस्तफा सब चो जिंदाबाद। शान मुस्तफा ताजदार खत्म नबूवत कादियानी मिर्ज़ाइन ते कादियानी मिर्ज़ाइन ते नारे तकबीर। भी समझो ख़त्म नुबूवत जो मसलो एडो अहम एडो अहम जे कुरान पाक जा अहकाम सब जरूरी हिक जो इनकार मानू कुफर। ये नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नुबूवत जो इनकार भी डायरेक्ट सिधो कुफर ते वेंदो। तॾहिं त किताबनि जे अंदरि ईंदो आहे त जेको को दावा करे, छो त अल्लाह जे रसूल पाण साईं जन फरमायो पिशन गोई फरमायो। रसूल जे पिशन गोई मामूली न हूंदी आहे, उहा बि ॼण त हिकिड़ो वहीअ जो क़िस्म आहे। साईं जन फरमायो त मूंखां बाद में मुंहिंजे उम्मत मजा 30 मुंहिंजे उम्मत में कज़्ज़ाब दज्जाल पैदा थींदा जेके नुबूवत जी दावा कंदा। पाण फरमायो ख़बरदार मूंखां पोइ को बि नबी न आहे, उहे सभु कूड़ा दज्जाल हूंदा। ऐं ईअं बि फरमायूं भई हीअ बि किताबनि में ईंदो आहे त जेको अहिड़ो केरु चवे त साईं नबी साईं खां पोइ ॿियो को नबी थी सघे थो, उनखे चइजे त भला कीअं नबी थींदो, दलील ॾे। वाकई तूं सचो नबी आहे त मूंखे ॿुधाए दलील ॾे। जेको दलील बि ॼाणी वाणी घुरंदो इन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ उन ते बि आलमनि चयो आहे त इहो काफ़िर थी वियो। छो त अल्लाह जे रसूल चयो त थियणो ई कोन्हे। नबी साईं ईअं 2 आङुरियूं ॾेखारियूं, पाण में हे फरमायो त मां ऐं क़यामत हीअं हुजे 2 आङुरियूं। अब मां साईं जन फरमायो त मां ऐं क़यामत हीअं हुजे 2 आङुरियूं, माना त मूंखां पोइ क़यामत ताईं ॿियो नबी ईंदो ई न। बसि इहे 2 आङुरियूं आहिनि, इन विच में 3 आङुर न फुटंदी। जे 3 फुटी उहा चवंदो त कटायो, डॉक्टर कंहिंखे ॾेखारियो कटायो। साईं जन फरमायो त मां ऐं क़यामत ईअं विच में ॿियो नुबूवत जो सिलसिलो ई ख़त्म आहे। को नबी न ईंदो, रिसालत न ईंदी, मां आख़िर नबी आहियां क़यामत ताईं। जेको विच में अचे उनखे बि कटण जो हुकुम आहे त क़त्ल कयोसि छॾियोसि। एॾो अहम मसइलो आहे जेको तव्हां ई असां भुलियलनि माण्हुनि खे सम्झ में नथो अचे। तव्हां ई असां चयोसीं इमरान ख़ान इन जी पहिरीं शिक इहा आई त ख़त्म नुबूवत वारो कानून ठाहियो। पर अल्लाह से हज़रत मौलाना फज़लुर रहमान
अल्लाह ताला उन जो उम्र इज्जत में बरकत फरमाए सुञाणे वरतई त यहूदिन जी साज़िश कहिड़ी आहे तॾहिं मौलाना फौरन कंहिंजी लौमत लाइम जी परवाह न कई कंहिंजी परवाह न कढियो मैदान ते निकिरी बीठो त यहूदिन जो एजेंट आयो इन जे करे त ख़त्म नुबूवत वारे कानून खे कुफर वारी फतवा डराया अल्लाह ताला उन मर्द कलंदर जी मेहनत कबूल कई नारे तकबीर शान मुस्तफा ताजदार खत्म नबूवत उलमाए हक उलमाए देवबंद कायद जमीयत ललकार इनकलाब मौलाना फजल रहमान नारे तकबीर को नबूवत जी दावा करे थो अगर को नबूवत जी दावा करे थो वरी कोई उन खां दलाइल घुरे थो वरी कोई उन खां दलाइल घुरे थो दलीलन जो साइल बि काफ़िर बिला शके नसीबु हनीफे इमाम हकीकत नसीबु हनीफे इमाम हकीकत मोहम्मद नबीअ ते ख़त्म थी नबूवत न ईंदो नबी ॿियो न आहे ज़रूरत कई कादियानी किने कूड़ी दावा छो ज़िल्ली नबी पाण खे समझे मिर्ज़ा कई कादियानी किने कूड़े दावा छो ज़िल्ली नबी पाण खे समझे मिर्ज़ा फिरे भी ऐं कज़्ज़ाब दज्जाल आहे सबई सारा मोमिन क्यों मुर्तद दिलान नारे तकबीर मिर्ज़ाई दज्जाल मलून कादियानी ते मिर्ज़ाई मलून कादियानी ते सबई सारा मोमिन क्यों मुर्तद दिलानत मोहम्मद नबीअ ते ख़त्म थी नबूवत न ईंदो नबी ॿियो न आहे ज़रूरत मञूं था मोहम्मद खे ख़ातम ऐं ख़ातिम जमाली ज़ुबैर आहे हज़रत जो ख़ादिम मञूं था मोहम्मद के ख़ातम ऐं ख़ातिम जमाली ज़ुबैर आहे हज़रत जो ख़ादिम ऐं ख़त्म नबूवत संदो पास बा फिदा जाने उन तां बचा बार मिल्कियत फिदा जाने उन तां बचा बार मिल्कियत मोहम्मद नबीअ ते ख़त्म थी नबूवत न ईंदो नबी ॿियो न आहे ज़रूरत